सदर आसिफ ज़रदारी हैं वज़ीर आज़म शहबाज शरीफ उर्दन जे बादशाह जी आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी वज़ीर आज़म हाउस आमद थी आहे। वज़ीर आज़म आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। हथियारबंद फ़ौज जी जथे उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश किया आहे। इस्लामाबाद में उर्दन जो बादशाह 2 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ उर्दन जे बादशाह जी आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी वज़ीर आज़म हाउस आमद थी आहे। वज़ीर आज़म आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। हथियारबंद फ़ौज जथे उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। उर्दन जो बादशाह 2 ॾींहंनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुची वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ उर्दन जे बादशाह जी आजियां कई आहे। उर्दन जो बादशाह शाह अब्दुल्ला जी वज़ीर आज़म हाउस में आमद थी आहे। वज़ीर आज़म आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। हथियारबंद फ़ौज जथे उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ उर्दन जे बादशाह जी आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी वज़ीर आज़म हाउस आमद थी आहे। वज़ीर आज़म आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। हथियारबंद फ़ौज जथे उर्दन जे बादशाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। उर्दन जो बादशाह 2 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो आहे। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ उर्दन जे बादशाह जी आजियां कई आहे। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जी वज़ीर आज़म हाउस आमद थी आहे। वज़ीर आज़म आजियां कई आहे। उर्दन जो बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। हथियारबंद फ़ौज जथे उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे।